जखमाबाद मां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद अकबर सुमरो। जखमाबाद में 3 ॾींहनि वारी फ्री अखियुनि जी मेडिकल कैंप मोहम्मद मियां सुमरो जी ख़ासि तावन सां जानू फरीद ट्रस्ट पारां कामयाबी सां मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत ॾोराहनि ॻोठनि मां आयल वॾे अंग में मरीज़नि फ़ाइदो वरितो। कैंप दौरान माहिर डॉक्टरनि पारां मरीज़नि जे अखियुनि जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी जदीद मशीनरी ज़रिए मुफ़्त चकास कई वई, जॾहिं त ज़रूरत मुताबिक़ दवाऊं पिणु बग़ैर कंहिं फीस जे फराहम कई वयूं। उन खां अलावा केतिरनि ई मुस्तहिक मरीज़नि जा अखियुनि जा ऑपरेशन पिणु कामयाबीअ सां कया विया, जेके इंटरनेशनल लेवल जे जदीद इलाज जे मयार मुताबिक़ हुआ। कैंप में मोतिया, नज़र जी कमज़ोरी, अखियुनि जी इंफेक्शन ऐं ॿियनि बीमारियुनि जी तशख़ीस कई वई, जिते जदीद मशीनरी ऐं तजुर्बेकार मेडिकल स्टाफ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। मरीज़नि तरफ़ां इंतज़ामिया, जानू फरीद ट्रस्ट ऐं मोहम्मद मियां सुमरो जी इंसानी हमदर्दी ते ॿधल कोशिशुनि खे साराहियो वियो। उन मौक़े ते ट्रस्ट जे ज़िम्मेवारनि चयो त सिहत जे मैदान में अहिड़ा फ्री कैंप लॻाइण जो मक़सदु ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि ताईं मयारी इलाज पहुचाइण आहे ऐं मुस्तक़बिल में पिणु अहिड़ियूं सरगर्मियूं जारी रखियूं वेंदियूं।